वेलकम बैक नाज़रीन। असांजो नओं जेको मौज़ू आहे उहो असां अॻु में बि हिन ते ॻाल्हायो हुयो त जेको कर्ज़ प्राइवेटली माण्हू ॾींदा हुया ऐं जंहिंसां माण्हू तंग अची ख़ुदकुशी बि कंदा हुया, घरनि जा अल तल विकिणी बि छॾंदा, तंहिं हूंदे बि हुनजी जान न छुटंदी हुई। सो असांजी हिकिड़ी प्रोग्राम में तव्हांखे इनशा ताला उहो बि ॾेखारियूं था। उन में असां रिक्वेस्ट कई सिंध गवर्नमेंट खे, मोहिम बलोच साहब, त हू जेको आहे पंहिंजो इन ते को कानून साज़ी कनि। हाणे उन ते कानून साज़ी थी वई आहे। उन जो नालो आहे प्रोहिबिशन ऑफ प्राइवेट लैंडिंग एक्ट 2023। उन जे तहत हाणे जेको बि माण्हू कंहिंखे प्राइवेट यानी ख़ानगी तौर ते कर्ज़ ॾींदो या गाॾी ॾींदो कर्ज़ ते या ॿी का अहिड़ी शइ कर्ज़ ते ॾींदो प्राइवेटली ऐं उन ते सूद वठंदो त उन खे जुर्म करार ॾिनो वियो आहे ऐं उन जी सज़ा 10 साल रखी अथनि ऐं उन सां गॾु गॾु 10 लख रुपया जुर्माना बि, यानी जुर्मानो बि ज़रूरु ॾींदा उहे ऐं 10 साल मां पोइ जेतिरी सज़ा अचे उहो जज जे इख़्तियार आहे ऐं जुर्मानो लॻंदो ज़रूरु, पर केतिरो लॻे उहो बि जज जो इख़्तियार आहे। ऐं घटि में घटि सज़ा उन में 3 साल आहे, वधि में वधि उन में 10 साल आहे। साईं असांजा जेके आहिनि बलोच साहिबु, अली नासिर बलोच साहिबु माशाल्लाह अहिड़ा केसिस कंदा बि आहिनि कोर्ट्स में ऐं उनजी एक्सपर्टीज़ बि आहिनि इन में। ऐं मां साईं खां इहो पुछंदुसि त साईं इन ते पाण ॻाल्हायो त सुठो हुयो, पर हाणे इहो कानून अची वियो आहे, इन कानून खे तव्हां ॾिठो बि आहे ऐं तव्हां पहिरीं बि केसिस कंदा रहिया आहियो, त तव्हांजो इन ते छा टेक आहे? बिरोज साहिबु, इहा तव्हां बिल्कुलु सही ॻाल्हि कई। हिन कानून जो नालो आहे द सिंध प्रोहिबिशन ऑफ इंट्रस्ट ऑन प्राइवेट लोन्स एक्ट 2023। हाणे पाण बिरोज साहिबु प्रोग्राम में अॻु में बि इहो डिस्कस कयो त ऐं तव्हां सिंध हुकूमत खां पुरज़ोर अपील कई, छाकाणि त ॿियनि सभिनी सूबनि में इहो कानून मौजूदु हुयो, जंहिंखे आम लफ़्ज़ में व्याजखोरी त व्याज असां वटि असांजे समाज में तव्हां ॾिसो था त माण्हू घर जो सोन विकिणनि था ऐं ख़ुदकुशियूं कनि था, घर जो सामान विकिणनि था, पर व्याजी जो व्याज पूरो नथो थिए। त उन ते ॿियनि सभिनी सूबनि में, वफ़ाक़ में बि कानून हुयो, सभिनी सूबनि में बि हुयो, सिंध में कानून न हुयो, तंहिं करे असां चऊं पिया त सिंध में इहा व्याज जी लानत शायदि सभिनी खां वधीक आहे, सभिनी त तव्हां बिल्कुलु सही ॿुधायो। हाणे ॾाढो सुठो उन ते कानून अची वियो, सिंध असेंबली पास कयो, 10 साल उन जी सख़्तु सज़ा रखी अथनि, 10 साल ऐं 10 लख रुपया ॾंड, 10 लख ताईं ॾंड थी सघे थो ऐं घटि में घटि सज़ा जेकॾहिं ॾींदो त बि 3 साल घटि न ईंदी ऐं मैजिस्ट्रेट वटि उहो केस हलंदो। ऐं उहा जेका आहे जंहिं बि माण्हू खे अहिड़े क़िस्म जी शिकायत आहे त उहो वञी जस्टिस ऑफ पीस वटि, त असां वटि एक्स ऑफिशियो जस्टिस ऑफ पीस सेशन जजिस हूंदा आहिनि, डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज जेको आहे उहो एक्स ऑफिशियो जस्टिस ऑफ पीस आहे, त हू बि FIR वग़ैरह लॉन्च करण जे लाइ माण्हू उन वटि दरख़्वास्तूं ॾींदा आहिनि। ऐं नाज़रीन साईं इहो तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जस्टिस ऑफ पीस गवर्नमेंट ऑफ सिंध अपॉइंट कंदी आहे ऐं उन्हनि इलाही जस्टिस ऑफ पीस अनाउंस कया बि आहिनि। अंग्रेज़ जो इहो कानून आहे, सो उहो को आम माण्हू बि थी सघे थो जस्टिस ऑफ पीस। त तव्हां पंहिंजे इलाइक़े में ॾिसिजो त जेको बि जस्टिस ऑफ पीस मुक़ररु थियल हुजे उन जे थ्रू बि तव्हां FIR लॉन्च करे सघो था। हा साईं मुंहिंजा त उहो, पर आम असां वटि जीअं ट्रेंड इहो हले थो, सही था तव्हां चओ त काफ़ी वकील असांजा दोस्त उहे बि जस्टिस ऑफ पीस हूंदा आहिनि, ॿिया माण्हू बि, प्राइवेट माण्हू बि, पर सेशन जज जी ऑफिस जेका आहे उहा जस्टिस ऑफ पीस, कहिड़ो बि ईंदो सेशन जज हर डिस्ट्रिक्ट में, त उहो जस्टिस ऑफ पीस बि हूंदो, त उते माण्हू वञी कंप्लेन पंहिंजी फाइल करे सघे थो व्याजखोर जे ख़िलाफ़ु ऐं उहो पुलिस खे डायरेक्शन ॾींदो त तव्हां हिन ते जेको आहे सो इन्वेस्टिगेशन कयो, केस दाख़िल कयो, इन्वेस्टिगेशन कयो ऐं उन खां पोइ मैजिस्ट्रेट वटि उहो केस हलंदो। ऐं इन में ॿी बि हिकिड़ी बिरोज साहिबु ॾाढी सुठी ॻाल्हि रखियलु आहे, उहा इहा त जेको माण्हू उन व्याज, तव्हां अक्सर ॾिठो हूंदो त व्याजखोर वरी ॿियनि माण्हुनि खां रिकवरी जे लाइ पंहिंजा माण्हू रखंदा आहिनि, जेके ॿियनि खे धमकाईंदा आहिनि ऐं उन्हनि खे, त जेको माण्हू उन जी कंहिं बि सूरत में मदद कंदो व्याजखोर जी, उहो बि उन ओतिरी सज़ा जेका तव्हां ॿुधाई 10 साल ऐं 10 लख रुपए वारी, उन जो मुरतकिब थींदो उहो माण्हू बि जेको उन जी कंहिं बि सूरत में मदद करे थो, हुनजे पारां धमकी ॾिए थो कंहिंखे, रिकवरी उन जी करणु वञे थो, त इहो बि उन में रखियलु आहे। इहो ॾाढो सुठो आहे। त इहो हिन में हिकिड़ी वरी ॿी ॻाल्हि बि आहे, इन में इहो बि रखियो अथनि त जेको व्याजखोर आहे, जे हुन ते ॾंड पियो कोर्ट जे तरफ़ां,
2 लख हुजे 3 लख हुजे 5 लख हुजे 10 लख हुन न ॾिनो त उन जी जेका प्रॉपर्टी आहे उनखे नीलाम करे बिल्कुलु। उहे उन खां वठिबा, इहो बि उन में लिखियलु आहे। बिल्कुलु, बिल्कुलु। इहो माना फर्स्ट टाइम मां ॾिठो आहे। हा, त इहो ॾाढो सुठो आहे। इन बारे में सख़्तु कानून जी ज़रूरत हुई। सिंध गवर्नमेंट जो इहो ॾाढो सुठो क़दमु आहे ऐं उन्हनि वक़्त जी नब्ज़ ते सम्झी त सूरत हाल छा आहे सिंध में। हाणे माण्हुनि जो इहो आहे त उहे उन ॾिसो बिरोही साहिबु, कंहिं बि कानून त असां वटि अलाए केतिरा ठहिया पिया आहिनि। कानून जो फ़ाइदो तॾहिं थींदो हिकु जॾहिं माण्हू पाण जुरत करे उन जे ख़िलाफ़ु अचनि साम्हूं, ॿियो कोर्टूं उन खे कानून खे पंहिंजे स्पिरिट में। हाणे मां साईं हिते तव्हां खां हिकिड़ो सुवाल थो कयां त जेके व्याजखोर आहिनि, हाणे ॾिसो न हर कानून जो तोड़ ॻोल्हींदा आहिनि। हिकिड़ा चङा वकील हूंदा आहिनि, अलहमदिल्ला माशाल्लाह तव्हां घुरो जेके पॉज़िटिव ॻाल्हियुनि ते हलनि। हिकिड़ा उहे वकील हूंदा आहिनि, बाबा मां ॾिसी वठंदुसि तूं ॾे। हाणे पोइ उहे माण्हू छा कंदा आहिनि, ॿिए जी जेका आहे ज़मीन जो उन सां एग्रीमेंट कंदा आहिनि त भाई मां एतिरे महीने जी ज़मीन वठी छॾी, मां हिनखे एतिरा पैसा ॾिया पियो, त एतिरा वक़्त में मूंखे न ॾिनई, ज़मीन मुंहिंजे नाले ते ट्रांसफर कंदो, या चेक वठी था छॾनि त भई हीउ जेको आहे फलाणो असां डिसीशन या को सौदो कयो, उन जे अगेंस्ट ई मूंखे चेक मिलियो आहे। त उन खे कीअं तव्हां जेको आहे कंप्लेंट कंदा या उनखे कीअं इनकाउंटर? हाणे ॾिसो, हिकिड़ो त आहे बिरोही साहिबु चेक। हाणे चेक जे कानून में बि असां वटि हिकु त अॼु ॻाल्हि निकिती आहे त बिरोही साहिबु इहा कयूं था। हिकु त चेक जो जेको कानून आहे उहो सिविल बि आहे, क्रिमिनल बि आहे असां वटि। हालांकि इहा हिकिड़ी ट्रांज़ेक्शन आहे, दुनिया में इन ते बहस हले थो पियो त चेक जेका सिविल ट्रांज़ेक्शन आहे, पैसनि जो जेको मामिलो आहे, उन खे क्रिमिनलाइज़ न करणु खपे। उहो सिविल मसइलो आहे, उन जो सिविल केस। हाणे चेक वटि असां वटि सिविल केस बि थींदो आहे ऐं उन जे लाइ स्पेशल असां वटि कानून आहे, निगोशिएबल इंस्ट्रूमेंट जो सिविल प्रोसीजर कोड में असां वटि अलॻि चैप्टर आहे जेको सख़्तु आहे आम सिविल केस खां। त चेक ते उहो थींदो आहे, ड्राफ्ट ते बि उहो थींदो आहे। त हाणे उन खे हिकु त असां वटि क्रिमिनलाइज़ कयो वियो आहे चेक ते। ॿियो कोर्टुनि में मां इहो ॾिठो आहे त कोर्ट्स चेक जे मामले में वधीक सख़्तु आहिनि। हालांकि इन ते सुप्रीम कोर्ट जा फ़ैसिला बि आहिनि त चेक में तव्हांखे ट्रांज़ेक्शन ॾिसणी पवंदी। हाणे जेका तव्हां मिसाल ॾिनो न, इहो ॾाढो मसइलनि त कंहिं माण्हू कंहिं व्याजखोर 1 लख रुपयो कंहिं माण्हू खे ॾिनो ऐं हुनखे चयईं त 6 महीननि खां पोइ तोखे 5 लख रुपया वापसि करणा आहिनि ऐं चेक हुन खां वरितईं 5 लखनि जो। त असल में इहा त का ट्रांज़ेक्शन न आहे, इहा त इलीगल ट्रांज़ेक्शन आहे। हिन कानून मुताबिक़ इहा त गैर कानूनी ट्रांज़ेक्शन थी वई। त लख रुपए जे बदिले में तव्हां इंट्रस्ट त प्राइवेट माण्हू नथो वठी सघे। त इते कोर्टुनि खे सिर्फ़ु इहो न ॾिसणु खपे त हिकिड़ो चेक आहे जेको डिसऑनर थी वियो, हाणे हिन माण्हू जी बेल रिजेक्ट कयो, हिन माण्हू खे जेल में विझो, हिनखे सज़ा ॾियो। इते इहो ॾिसणु खपे त इन जे पुठियां ट्रांज़ेक्शन कहिड़ी आहे ऐं जेकॾहिं ट्रांज़ेक्शन साबित करण में नाकाम थो वञे उहो माण्हू ऐं इन बारे में सबूत ऐं गवाहियूं अची थियूं वञनि त इहो असुल में व्याज हो ऐं व्याज जा पैसा आहिनि, त कोर्ट खे न सिर्फ़ु उन माण्हू खे रिआयत ॾियणु खपे ऐं रिलीफ ॾियणु खपे, बल्कि उल्टो हुन ते केस करणु खपे। हिन कानून तहत जस्टिस ऑफ पीस, हा, स्पेशल कानून जेको अची वियो आहे उन जे तहत उन ते कार्रवाई थियणु खपे। पर हाणे मिक्सअप न थींदो। तव्हांजी ॻाल्हि तमामु बहितरीनु आहे, मां सम्झी वियुसि। आम तरीक़े सां नाज़रीन खे सम्झाए वठूं त जे बिज़नेस जे लाइ चेक ॾिनो वञे थो, मिसाल आहे कंहिंखां तव्हां कार वरिती, हा, कार जा तव्हां 5 लख ॾिना एडवांस ऐं तव्हां हुनखे चयो बाबा हीउ 5 लख रुपया फलाणे महीने ते कैश थींदो ऐं हीउ पोस्ट डेटेड चेक्स जीअं ॾिबा आहिनि हीउ फलाणे ॾिने, उनजो हिकिड़ो बाक़ाइदे एग्रीमेंट बि तव्हां एग्रीमेंट बि हूंदो, सेल एग्रीमेंट हूंदो ऐं उन सेल एग्रीमेंट में तव्हांजा चेक नंबर बि लिखियल हूंदा ऐं जेको पहिरियों एटलीस्ट पहिरीं ट्रांज़ेक्शन आहे उहा त जेका आहे प्रूव करे सघंदव न। त ईअं ई जीअं मिसाल आहे दुकानदार ॾींदा आहिनि कर्ज़ ते या अटे वारे मशीन वारा सॼो कर्ज़ ते हलंदो आहे, त हुनजी हिकिड़ी ट्रांज़ेक्शन हूंदी आहे त भई एतिरो आयो एतिरो वियो, अकाउंट बुक्स हूंदा आहिनि या बैंक ट्रांज़ेक्शन हूंदा आहिनि। बिल्कुलु तव्हां इहा सही ॻाल्हि कई त व्याजी जो इहो न हूंदो आहे, पर जीअं व्याजी इहो करणु लॻी वञे त पोइ छा थिए? हा, उन में ॾिसो माण्हुनि खे पंहिंजे ऐं व्याज जेको आहे उहो हू बि बिरोही साहिबु मजबूरी में माण्हू वठंदो आहे। ॾिसो न, व्याज ते पैसा कुझु वठी ऐं ॿीणा भरणु या टीणा भरणु। रावलपिंडी में तव्हां अॼु ॾिठो मीडिया ते त रावलपिंडी में हिकिड़ो केस थियो जंहिंमें हिकिड़े माण्हू ख़ुदकुशी करे छॾी,
जंहिंजो कर्ज़ु ख़तम ई न पियो थिए, कुझु हज़ार कर्ज़ वठी ऐं लखे हुन भरिया पर पोइ बि उहो ख़तमु न पियो थिए ऐं आख़िर हुन वीचारे पंहिंजी ज़िंदगी जो अंत आणे छॾियो। तमामु ॾुखोईंदड़ ख़बर। त नाज़रीन, अॼोको प्रोग्राम इन ॻाल्हि सां असां ख़तमु था कयूं त व्याज हिकु लानत आहे ऐं इन जे लाइ अलाह क़ुर में बि चयो आहे त जेको व्याज वठे थो उन साम्हूं जी जंग आहे। हाणे इंसान सम्झे कोन थो त तव्हांखे ग़रीब खां मिसकीन खां जेको पहिरीं पंहिंजी परेशानी में मुब्तला थी तव्हां वटि आयो आहे पंहिंजी मजबूरी खणी, तव्हां रुपए जा 10 था वठो त तव्हांखे हिन दुनिया में बि उन जी सज़ा मिले थी ऐं अॻे दुनिया में त सज़ा आई आहे। ऐं मां नथो सम्झां त कंहिं इंसान में इहा ताक़त आहे त ख़ुदा सां जंग जे लाइ उहो तयारु हुजे या जुटे। त मां इहा रिक्वेस्ट कंदुसि पंहिंजे नाज़रीन सां त महिरबानी करे व्याज जे लानत खां पाण बि बचो ऐं पंहिंजे आड़े पाड़े जे माइटनि खे मिटनि खे दोस्तनि खे बि बचायो। ऐं ॿी मां रिक्वेस्ट कंदुसि उन्हनि माण्हुनि खां जेके मजबूर आहिनि, जे मजबूरी तहत कंहिंखां वठनि था ऐं पोइ उन्हनि खे इहा परेशानी थिए त उहे ज़रूरु कोर्ट में अचनि ऐं पंहिंजे हक़ जे लाइ विढ़नि ऐं इन कानून ते अमल कराइनि। इन सां गॾु नाज़रीन, इंशा अल्लाह ताला अॻिते हफ़्ते तव्हां सां मिलंदासीं कानूनी इंसाफ़ सां गॾु। अल्लाह ते क़ुर्बान।